रहेगा। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे, मेरे आका का मीलाद होता रहेगा यूं ही उनका चर्चा रहेगा। पड़े खाक हो जाए जल जाने वाले। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन जा करोड़ा एहसान जे तो असां खे करीम आका रहमत लिल आलमीन जो उम्मती बनायो जो सुभान अल्लाह। बस हुकुम जो मुर्शिदन करीमन जो खुसूसी किताब मुर्शिदन करीमन जो थींदो असां सभई पंहिंजी दिलनि खे मुनव्वर ऐं मुस्तफ़ीज़ कंदासीं। तवज्जो रहे, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब करीम जी उहा अज़ीम शान नेमत ॾेई करे तव्हां असां ते एहसान अज़ीम फरमायो जो सुभान अल्लाह। बुखारी शरीफ की रिवायत इमाम बुखारी रिवायत फरमाए तो मुहम्मदुन नेमतुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी नेमत आ। कहिड़ी नेमत आ? हेॾे तवज्जो कर। दुनिया वारनि तरह तरह जा प्रोग्राम किया, कंहिंखे कंहिंजी महफ़िल नसीब थी, कंहिंखे कंहिंजी महफ़िल नसीब थी, कंहिंजी खुशामद में गॾिजाणियूं कयूं, किन सियासी जलसा कया, किन दुनियावी कचहरियूं कयूं। और सुन्नी तोखे मुबारक आ, रब करीम रहमतल लिल आलमीन जो दामन भी तोखे नसीब फरमायो आ, तो महबूब जी सुञाण भी तोखे अता फरमाई आ, तो हबीब ऐं हबीब जे बच्चन जो इश्क ऐं अदब भी तोखे नसीब फरमायो आ जो सुभान अल्लाह। अज़ीम शान नेमत आ रब करीम जो जेतिरो भी शुक्र अदा कजे घटि आ। अल्लाह करीम कुरान मुक़द्दस में फरमायो तो ए बंदा जेकॾहिं तू मुंहिंजो शुक्र कंदे तो मां तुंहिंजी नेमतुनि में इज़ाफ़ो कंदुसि। ऐं नेमत उहा जंहिंजे सदके सभु नेमतूं मिलियूं चओ सुभान अल्लाह। तॾहिं आशिक़ फरमायो तला वरब्बुल अर्श जिसको जो मिला उनसे मिला सुभान अल्लाह। रब्बुल अर्श जिसको जो मिला उनसे मिला। बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। अर्श हक है मसनदे रिफ़अत रसूलुल्लाह की। देखनी है हश्र में इज्जत रसूलुल्लाह की। ए रज़ा ए जो सुभान अल्लाह खुद साहिबे कुरान है मताहे हुजूर, तुझसे कब मुमकिन है फिर मिदहत रसूलुल्लाह की। जो सुभान अल्लाह। पर के सिंधीअ जे आशिक़ बि कलम खयो आहे जे तो लखे लख शुक्रान मिलियो अहिड़ो प्यारो नबी आ। मालिक जा एहसान मिलियो अहिड़ो प्यारो नबी आ। अल्लाह जी ज़ात जो कसम मां तो सां वॾा खुश नसीब आहियो। रब करीम और रहमत वारो हबीब अता फरमायो आ। दुनिया जे तख्ते ते मौजूद आ। मरण खां पोइ ॿूटण खां पोइ ख़बर पवंदई त रसूलुल्लाह जो मक़ाम छा आहे चओ सुभान अल्लाह। जनाब अनस बिन मालिक तो फरमाए क़यामत जो ॾींहुं हूंदो नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो। माण्हू भॼंदा रब जलाल में हूंदो त को सिफारिशी ॻोल्हियो। रब जी बारगाह में जेको सिफारिश करे जनाब आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब ईसा रूहुल्लाह ताईं माण्हू भॼंदा। सभु नबी रसूल फरमाईंदा इज़हबू इला ग़ैरी इज़हबू इला ग़ैरी। असांखे छॾे के ॿिए जे पोयां वञो। पर क़ुर्बान वञा दिलबर नबी जे अज़मत ऐं मक़ामत आ। जॾहिं करीम आका जी बारगाह में गुलाम रोवंदा रड़ंदा खौफ ज़दा भव वारी हालत में ईंदा। करीम ईअं कोन फरमाईंदा त इज़हबू इला ग़ैरी, बल्कि फरमाईंदा अना लहा। ओ गुलाम घबराए छो थो, मां महबूब इन जे लाइ त बीठो आहियां जो वॾा हुन महबूब
एड़े वफादार शफादार जंहिंजी विलादत बासादत थिए थी सिर्फ़ सजदे में या ज़बान ते या रब हबली उम्मती यानी विलादत वक्त भी उम्मत याद आहे। हेॾे तवज्जो कर रातिन जो क़याम फरमाईंदा हा अम्मा आयशा सिद्दीक़ा तैयबा ताहिरा फरमाए थी एतिरे ताईं जो महबूब करीम रहमतल आलमीन जा कदमैन शरीफ़ैन सुॼी पवंदा हा। अम्मा आयशा फरमाए थी अततकल्लफ़ु हाज़ा या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा रसूल अमा एतिरी तकलीफ़ छो था फरमायो। पाण फरमाइनि था अफला अकून अब्दन शकूरा, ए आयशा सिद्दीक़ा मां रब जो शुक्रगुज़ार बंदो न थियां जे मूंखे नबियुनि जो सरदार बणायो आहे। चओ सुभान अल्लाह, जो सुभान अल्लाह। तवज्जो तवज्जो, बस टाइम पूरो थी वियो आहे। ख़ुसूसी मुर्शिदनि जो ख़िताब हूंदा त हीअ रिवायत तवज्जो रहे। अल्लाह जे हबीब जा ग़ुलाम कचहरी पिया कनि। चओ सुभान अल्लाह। कंहिं चयो त वॾी ॻाल्हि आहे रब जनाब आदम अलैहिस्सलाम खे सफ़ीउल्लाह बणायो, कंहिं चयो त जनाब इब्राहिम खे ख़लीलुल्लाह बणायो, कंहिं चयो त तज वॾी ॻाल्हि आहे जनाब मूसा खे कलीमुल्लाह बणायो। दिल भर हबीब ॿुधंदा आया ग़ुलामनि खे फरमायो ओ ग़ुलामो मां तव्हांजी गुफ़्तगू ॿुधी आहे, कचहरी ॿुधी आहे, ताजुब ऐं फ़ख़्रु ॿुधो आहे, पर हाणे ॿुधो त मां छा आहियां। चओ सुभान अल्लाह। जनाब इब्राहिम खलीलुल्लाह हक़्क़ा, जनाब मूसा कलीमुल्लाह हक़्क़ा, जनाब आदम शफ़ीउल्लाह हक़्क़ा, लेकिन दिलबर हबीब फरमायो अन हबीबुल्लाह वला फ़ख़्र, मां अल्लाह जो हबीब आहियां वला फ़ख़्र, फ़ख़्र नथो कयां। क़यामत जो ॾींहुं हूंदो, लिवाउल हम्द जो झंडो हूंदो, नबी रसूल कद हूंदा, अवल अवल मदीने जो ताजदार हूंदो। दिलबर हबीब फरमायो वला फ़ख़्र, फ़ख़्र नथो कयां। माशर जो मैदान हूंदो, अवल मज़ार मां रसूलुल्लाह जी ज़ात जलवा फरोज़ ईंदा, वला फ़ख़्र, फ़ख़्र न पियो कयां। माशर जे मैदान में सभ खां पहिरियां जेको शफ़ाअत कंदो उहो बि दिलबर हबीब हूंदो। फरमायो वला फ़ख़्र, फ़ख़्र नथो कयां। हा क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरियां जंहिंजी शफ़ाअत क़बूल कई वेंदी उहो बि दिलबर हबीब हूंदो। फरमायो वला फ़ख़्र, फ़ख़्र नथो कयां। हा सभ खां पहिरियां जंहिंजे लाइ जन्नत जो दरवाज़ो खुलंदो उहो बि दिलबर हबीब हूंदो। चओ सुभान अल्लाह। वला फ़ख़्र, मां फ़ख़्र नथो कयां। तवज्जो, अॼु कंहिंखे मामूली उहिदो थो मिले त उहो बि आकड़ो पियो वते, नबियुनि रसूलनि जी सरदारी हुजे, लिवाउल हम्द जो झंडो हुजे, अव्वलीन आख़िरीन कढ हुजनि, इन ॻाल्हि ते फ़ख़्र न कजे त छा ते कजे। जो सुभान अल्लाह। मुफ़स्सिरनि प्यारो नुक़्तो बयानु फरमायो, जेकॾहिं न तवज्जो पार्टीअ जे अंदरि कारकुन आला हुजनि ऐं उहे कंहिंजे इहे कढ लॻी पवनि त पोइ उन अॻुवाण जे लाइ नाज़ जी ॻाल्हि आहे, सी फलाणा फलाणा कढ आहिनि। पर जॾहिं लीडर आला हुजे न त पोइ कढ लॻण वारा नाज़ कनि जेके रसूलुल्लाह जहिड़ो रहबर मिलियो आहे। चओ सुभान अल्लाह। फ़ख़्र महबूब न फरमाईंदा, फ़ख़्र त नबी ऐं रसूल कनि जेके क़यामत जे ॾींहुं लिवाउल हम्द वारे झंडे खणण वारे महबूब जे कढ हूंदा। अल्लाह जी ज़ात जो कसम मां दुनियावी जहान हुजे, क़ब्र आख़िरत वारो हुजे या महशर जो मैदान हुजे, ओ सुन्नी तू लावारिस न आहे, तोखे मुबारक आहे। दुनिया में क़ब्र में हशर में तुंहिंजे लाइ मदीने जो ताजदार वेठो आहे। चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह वरी तो सां भागण भला जो महबूब करम फरमायो, वरी महबूब दिलबर दस्तगीरनि जे बच्चनि जो दामन नसीब फरमायो। चओ सुभान अल्लाह। बस हिकिड़ी करामत साईं जन ख़िताब फरमाए रहिया हुआ, साम्हूं ख़लीफ़ो वेठो हो, अली बिन हेती हुनजो नालो हो। मुर्शिदनि करीमनि जो हुकुम थियो आहे त हिकिड़ो महबूबनि जो मौजूदो। चओ सुभान अल्लाह। अल्लाह जो क़ुरान में फरमाए या अय्युहन नास कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना, ए इंसानो रब जे तरफ़ खां तव्हां ॾांहुं बुरहान आयो ऐं असां तव्हां ॾे रोशन नूर नाज़िल कयो। चओ सुभान अल्लाह। हाणे बुरहान छा खे चइबो आहे? बुरहान उन हस्तीअ खे चइबो आहे जेका पेरनि खां वठी मथे ताईं मौजज़ो ई मौजज़ो हुजे। चओ सुभान अल्लाह। उहा त पूरी हयात तैयबा मौजनि सां भरियल आहे। तवज्जो, महफ़िल मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, पर मुंहिंजे महबूब जी विलादत ई आला मौजज़ो आहे। छो सुभान अल्लाह।
अम्मा साहब फरमाई थी तवज्जो विलादत बासादत थी रब सिंगारे संवारे खुशबू जा हुमकारा जिस्म मुबारक ढकेला अखिन में कजल मुबारक पयला नूर जू लाटू दुनिया जे अंदर विलादत थींदी हो पुराने टाइम ते पुछा थींदी सही धिया या पुत्रा दायूं मायूं ॿुधाईंदी हो अम्मा फरमाए थी मजाला जो मुखां के इन किस्म जो सवाल कयो हुजे पर मां ऐलान करे दुनिया वारन के ॿुधायां थी मत केर पुछे छा जाओ खरज मिन्नी नूर मुझे जिस्म मां महबूब सरापा नूर थी आयो आहे जो सुभान अल्लाह केड़ो नूर अम्मा फरमाए थी त मां मक्के में आहियां मक्के मां शाम जूं मारियूं पई ॾिसां चओ सुभान अल्लाह ॿुधाए त जे महबूब जे नूर जी रोशनीअ में अम्मा मक्के मां शाम जूं मारियूं ॾिसी सघे थी त उहो पाण जेको महबूब नूर अला नूर आहे उहो गुंबद खदरा मां तो असां बेकारनि ते पंहिंजे बच्चनि जे सदके करम फरमाए सघे थो चओ सुभान अल्लाह जंहिंजो अक़ीदो आहे त महबूब नूर आहे चए नूर वाला आया है हथ मथे करे नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह सरकार की आमद आज क्या था अली बिन हेतिया के निंद्र आई मुर्शिद रहबर तकरीर बंद फरमाई रही आया ही हथ बधी अली बिन हेतिया ने ॾिसण लगा चो सुभान अल्लाह माण्हू हैरान मुर्शिद मुरीद जे आलो हथ बधियो बीठो आहे अल्लाह अकबर उन टाइम के जुरत न थी जो अर्ज़ करे सके बाद में मुर्शिद करीम मिंबर ते जलवा फरोज शाह खिताब जो सिलसिलो हलियो महफिल खां बाद अली बिन हेतिया वटि बटे आया अली बिन हेती ख़बर थी अॼु छा थियो हो जे तकरीर जे दौरान मुर्शिद करीम तकरीर बंद करे तुंहिंजे आॾो हथ ॿधी करे अदबन बिही रहिया छा राज़ आहे अली बिन हेती तो फरमाए हुयो त राज़ ज़ाहिर कोन करणो हो पर हाणे जे पुछो अथव मत केरु सम्झे त रहबर कामिल अली बिन हेतीअ जे लाइ बीठो हो न निंड अची वई तकरीर जे दौरान ख्वाब में मदीने जे ताजदार जो दीदार नसीब थियो मुझे लाइ ख्वाब हो पर मुझो मुर्शिद ॾिसे पियो त अली बिन हेतीअ जे ख्वाब में नानो नबिन जो सरदार आयो आहे जो सुभान अल्लाह बैयत मथे करे हे शर्मायो न सब अॻियां पिया बैयत मथे करे चो हे दस्तगीर पोइ मुर्शिद दस्तगीर सोणो मुझे लाइ न पंहिंजे नाने जे दीदार जे लाइ बीठो हो हाणे तूं इंसाफ़ सां ईमान सां ॿुधाए जे मुर्शिद खां मुरीद जो ख्वाब लिकल न हुजे जो सुभान अल्लाह ख्वाब तो हुआ जो गॾु वेठल खे बि ख़बर न पवंदी आहे त छा थो ॾिसे पोइ जेको मुर्शिद मुरीद जे ख्वाब खां वाक़िफ़ हुजे त उन खां पंहिंजो मुरीद ॿुझो न हूंदो आहे रब तो असांजे इश्क अदब खे सलामत रखे अदब वारो बणाए वरना असांखे मालिक अहिड़ो करम करे अहिड़ा बच्चा रहबर ॾिना आहिनि जो असां